ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया नाज़रीन। मीरपुर माथुर में सिंधु क़ौमी स्टूडेंट्स फ्रंट तरफ़ां DHQ प्रेस क्लब में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो ॾिहाड़ो मल्हायो वियो आहे। दीन मोहम्मद लाशारी जी रिपोर्ट मूजिब सिंधु क़ौमी स्टूडेंट फ्रंट सिकाफ तरफ़ां डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर प्रेस क्लब मीरपुर माथुर में जश्न लतीफ़ जे उनवान सां शाह लतीफ़ जो ॾिहाड़ो मल्हायो वियो, जंहिंजी सिदारत जीअं सिंधु क़ौमी पार्टीअ जे सरबराह नवाज़ खान ज़ौर कई। तक़रीब में सियासी समाजी तंज़ीमनि जे कारकुननि वॾे अंग में शिरकत कई आहे। जश्न लतीफ़ ॾिहाड़े खे ख़िताब कंदे जीअं सिंधु क़ौमी महाज़ पार्टीअ जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौर, मोहम्मद अली खुश्क हालार रतड़ जसकम ज़िले सदर फ़कीर रमज़ान कलवड़ सकाफ़ जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र सिंगार गबोल काशिफ जोयो मीर हसन लाशारी ऐं ॿियनि चयो त शाह अब्दुल लतीफ़ सिंध जी तारीख़ी सुञाणप ऐं वतनी हैसियत जे बहालीअ जो क़ौमी शाइर आहे, जंहिं पंहिंजी शाइरीअ जे वसीले सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे हक़ वतन ऐं क़ौमी तशख़ुस ॾांहुं मोटायो ऐं मंझंदि इहो उत्साह पैदा कयो त उहे पंहिंजे वतन जे हर हिकु शइ सां प्यारु कनि। नवाज़ खान ज़ोर वधीक चयो त जेकॾहिं भिटाई जी शाइरी न हुजे हा त सिंध जी क़ौमी सुञाणप बिल्कुलु कमज़ोर थी वञे हा। साईं GM सैद किताब लिखी शाह अब्दुल लतीफ़ जो हुबुल वतनीअ वारो अज़ीम पासो दरियाफ़्त कयो, जंहिंजे नतीजे में सिंध जे क़ौमी तहरीक खे सघ मिली। नवाज़ खान ज़ोर चयो त महबूब जे वाखाण हर कोई कंदो आहे, पर उहो परली थियो आहे त केरु अहिड़ी माण्हूअ जी वाखाण करे जंहिंखे हू पंहिंजी दुश्मननि मां सम्झंदो हुजे। अंग्रेज़ बरे सग़ीर जे माण्हुनि खे पंहिंजो दुश्मन सम्झंदा हुआ, पर हिकु अंग्रेज़ HT सोरली जॾहिं भिटाई जी शाइरी पढ़ी तॾहिं हू उन खां मुतासिर थियण खां रही न सघियो ऐं पोइ भिटाई ते बि किताब लिखियईं। उहा भिटाई जे फ़न फ़िकिर जी बुलंदी आहे। हुन चयो त सिंध जी क़ौमी कारकुननि खे इस्तक़ामत ऐं मुस्तक़िल मिज़ाजीअ जी ज़रूरत आहे। शाह अब्दुल लतीफ़ जे फ़िकिर जो पांधु पकड़बो ऐं खंयस रहनुमाई वठिबी त पंहिंजी मंज़िल माण्हुनि में सुभारा थींदासूं। भिटाई असांजे लाइ निहायत आला क़दर जोड़े वियो आहे। भिटाई हसन, मोहब्बत, नेकी, सच, हुबुल वतनी ऐं इंसानियत जो आलमी सतह जो शाइर आहे। हू असां लाइ पंहिंजी शाइरी जो हिकु ॿियो मोहन जो दड़ो तख़लीक़ करे वियो आहे।